अफगानी गो, गो अफगानी गो, गो अफगानी गो, गो अफगानी गो। जेको धारियनि जो यार वा, गद्दार वा, गद्दार वा, धारियनि जो यार वा, गद्दार वा, गद्दार वा, जेको धारियनि जो यार वा। गद्दार वा, गद्दार अॼु जेका असां हीअ जे सिंध क़ौमी महाज जी तरफ़ खां मर्कज़ जे सॾ ते रैली कढी आहे, इन में ख़ासि में ख़ासि जेके अफ़गानी पठान सिंध में 40 लख गैर क़ानूनी तरसियल आहिनि उन्हनि जे लाइ। ऐं 2011 में सुप्रीम कोर्ट आर्डर कयो हो त हिननि धारियनि खे पंहिंजे ॾे मोकिलियो वञे, उन जे बावजूदि सिंध गवर्नमेंट हिननि खे पंहिंजे मुल्क मोकिलण लाइ तयारी कान्हे। उन खां अलावा असांजी सिंध में 13 ॿाहिरिनि मुल्कनि जा माण्हू रहनि था गैर क़ानूनी तौर, ऐं सिंध जी आबादीअ खे जेको आहे सो सिंधी माण्हुनि खे अक़लियतुनि में तब्दील कयो पियो वञे। उन लाइ जीअं सिंध क़ौमी महाज ऐं सिंध जा टोटल माण्हू जेके बाशऊर माण्हू आहिनि, साञावंद आहिनि, शागिर्द आहिनि, वकील आहिनि, सहाफ़ी दोस्त आहिनि, उहे सभु यकजहती तौरु अॼु आवाज़ उतारींदा त 30 जून ते जेको आहे सो अफ़गाननि जो मुदो पूरो पियो थिए, उन्हनि खे पंहिंजे मंशियात खपाइणु, औरतुनि खां विरुद्ध करणु, मासूम ॿारनि खे क़तल करणु, ज़मीननि ते कब्ज़ा करणु, उहे सभई गैर क़ानूनी कम जेके अफ़गानी कनि पिया। त उन्हनि सोचण जी इहा ॻाल्हि आहे त उन्हनि माण्हुनि जे पोयां आख़िर उहे कहिड़ा हक़ आहिनि, कंहिंजा मफ़ाद आहिनि जेके उन्हनि खे हिते रहण लाइ वेठा आहिनि। उन्हनि जे रहण सां सिंध जी डेमोग्राफी तब्दील थी वई आहे। सिंध जा माण्हू हिकु पासे ख़ुदकशी पिया कनि, पीअण जो पाणी लाइ हिकु वॾे तइदाद धारियुनि जे हुअण करे इहे मसइला पैदा थिया आहिनि। इन करे सिंध जे माण्हुनि जो मुतालबो आहे त अफ़गानियुनि खे ऐं जेके धारिया माण्हू आहिनि उन्हनि खे पंहिंजे वतन ते मोकिलियो ऐं वतन वापसि मोकिलियो। ईअं न थिए जो सिंधी माण्हू बग़ावत ते लही अचनि ऐं हथियार खणी जंग शुरू कनि। उहा जंग जेका पुटण जो